ज़िले नौशहरो फिरोज जे शहर दरिया खान मरी जे वार्ड नंबर 1 जे मर्द तोड़ी औरतुनि बिन पुलिस अहलकारनि जे ज़ियादतनि खिलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब पारां एहतजाजी मुज़ाहरो कंदे सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां राति जो तक़रीबन 9:30 बजे सुता पिया हुआसीं त ओचितो हिकिड़ी साइड असांजे घर जे भरमा आवाज़ अचणु शुरू थियो। असां वठी सभु भॻासीं, ॾिठोसीं त ॿ एहलकार असगर राजपर ऐं ख़ालिद शर जेके आहिनि उहे घरनि में दाख़िल थी औरतुनि ते तशदुद करे रहिया हुआ। जंहिं खां पोइ असां हुन पहुतासीं त हुननि खे असां छिड़ विछड़ करण जी कोशिशि कई, पर हुननि असांखे बि धकाइण जी कोशिशि कई ऐं थिड़ंदा रहंदा रहिया। सुता पिया हुआसीं, निंड मां हुआसीं त घर मुंहिंजो त ईअं रड़ियूं थी, मुंहिंजो छोकिरे जे मथां वञी बीठी पुलिस। असांखे इंसाफ़ खपे ॿुधाईंदे। हा भाई, इहा जेकी ॻाल्हि आहे, असां सां ज़ुल्म कयूं, राति जो असांजे घर में किकराट। इहे हिकिड़ो पुलिस वारा, हिकिड़ो असगर, ॿियो ख़ालिद, इन्हनि सॼी दुनिया जा माण्हू गॾु थी विया। का ख़बर न हुई, राति जा 9:30 हुआ। हुन टाइम ते छोकिरे वठी दाऊं कयूं नज़र मोहम्मद ख़ाशकली जो पुट धोड़ो पुलिस न चई, रुग चोर धाड़ो ईअं वठी रड़ियूं कयूं। असां निंड पियल हुआसीं। औरत ऐं मर्दनि जे नवाबशाह प्रेस क्लब ॾाढो मुज़ाहरो कंदे चयो आहे त 2 पुलिस अहलकार जेके असांजे घरनि में दाख़िल थी असांजे औरतुनि ते तशदुद कयो, हाणे पुलिस असांजो इंसाफ़ करण बजाए असां ते कूड़ा केस दाख़िल कनि। हिन मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन रफ़ाकत राई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकली, सिंध टीवी न्यूज़, नवाबशाह।